नाज़रीन, चंबड़ तालके में बरसात के 10 ॾींहं गुज़रण बावजूद भी चंबड़ जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में बरसाती पानी निकाल न थी सघियो, जंहिं सबबि 100 खां वधीक ॻोठ पाणी हेठि आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे चंबड़ मां अशरफ मंगरियो। जी अशरफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो त नाज़रीन खे त जीअं त टाउन कमेटी चंबड़ ऐं तालके चंबड़ जे अंदरि अॼु 10 ॾींहं बरसात के गुज़रण वारा आहिनि, जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि मां जेको बरसाती पाणी आहे जेको निकाल न थी सघियो आहे। काफ़ी जेके इलाइक़ा आहिनि उहे ॿुॾल आहिनि, तव्हां ॾिसी सघो था कैमरा जी अख सां। काफ़ी जेके ॻोठ आहिनि उहे ॿुॾल आहिनि ऐं जीअं त बरसाती पाणी निकाल करण जे हवाले सां के बि जेके उपाउ न वरिता विया आहिनि ऐं फसल जेके आहिनि उहे बि जेको सड़ी तबाह थी विया आहिनि। जीअं त तव्हां ॿुधाईंदो चंबड़ तालके जी यूसी दाद जरवार ऐं मसूब बोज़दार, रावत लिगारी, लांढी ऐं ॼारकी समेत ॿिया जेके इलाइक़ा लॻनि था, जीअं त यूसी मिसण आहे, उहा बि जेको उन जा काफ़ी इलाइक़ा जेके आहिनि उहे बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। पर हिन महिल ताईं जीअं त चूंडियल नुमाइंदनि मां बि जेको को बि जेको सो वाहिर लाइ न पहुतो आहे। जेके मारूड़ा जेके आहिनि उहे पिणु जेको रोड किनारे ते वेठल आहिनि, उहे जेको बुखूं काटे रहिया आहिनि। उते न टेंट मिलियो आहे, न राशन मिलियो आहे। हींअर बि जेको तव्हां ॾिसी सघो था, असां जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयोसीं जिते बरसाती पाणी जेको आहे उहो पिणु बीठल आहे ऐं बरसाती पाणी जेको आहे उन जे करे जेको मच्छरनि जो आज़ार ऐं मलेरिया जेका आहे उहा बि जेको वकोड़े वई आहे। जी।